नाज़रीन, राधड़ में डीएसपी मुनव्वर झत्याल मीर मज़हर झत्याल जी सरपंच हेठि नौजवान सद्दाम झत्याल जे खून जो जिरगो थियो आहे। जवाबदार धुर खे 2 एकड़ ज़मीन ऐं ॻोठ छॾण जी फतवा जारी कई वई आहे। फतवा मूजिब जवाबदार 2 एकड़ ज़मीन ॾंड तौर मक़तूल जे पुट खे ॾींदी। जवाबदार फारूक ऐं बशीर झत्याल ॻोठ नेकली सां गॾु तॾो मेड़ मक़तूल धुर ॾांहुं खणी वेंदा। अवां खे अहम ख़बर बाबति अपडेट कयूं पिया। राधड़ में डीएसपी मुनव्वर झत्याल ऐं मीर मज़हर झत्याल जी सरपंची हेठि नौजवान सद्दाम झत्याल जे खून जो जिरगो थियो आहे। इन जा तफ़सील मालूम कयूं था। असां राब्तो कयो आहे राधड़ में धरती टीवी जे रिपोर्टर मुनीर सुमरो सां। मुनीर, अपडेट कजो, जिरगे में वधीक कहिड़ा फ़ैसिला कया विया? जी सलमा, ॻोठ गंजा में कुछ महीना अॻु क़तल थी वियल 25 वरनि जो नौजवान सद्दाम झत्याल जो क़तल थियो, जंहिंजो जिरगो झत्याल बिरादरी जे जेको सरदार मुनव्वर झत्याल ऐं डीएसपी जो पियो आहे ऐं मीर मज़हर झत्याल कयो, जंहिंमें मक़तूल ऐं जवाबदार धुर जी इंसाफ़ झत्याल मोहम्मद अयूब झत्याल वाहिद बख्श झत्याल ऐं ॿियनि शिरकत कई। धुरनि जी ॻाल्हियुनि ॿुधण बाद सरपंची जे पासो मुनव्वर झत्याल कई ऐं जे पासो इहो तय कयो वियो त जे पासो 2 एकड़ ज़रई ज़मीन। मुनीर, वॾी महिरबानी तफ़सील आहे।